सूरह अल कलम रुकू नंबर 2। बेशक परहेज़गारनि लाइ संदनि पालणहार वटि नेमत जा बाग़ आहिनि। मुस्लमाननि खे गुनहगारनि जहिड़ो कंदासूं छा? अव्हां खे छा थियो आहे? कहिड़ो ठहराउ था कयो? अव्हां वटि को किताब आहे छा जंहिं में हीअ ॻाल्हि पढ़ंदा आहियो त बेशक जेकी अव्हीं पसंदि कंदा आहियो सो आख़िरत में अव्हां लाइ हूंदो। अव्हां जा असांजे ज़िमे हिन ॻाल्हि जा के पका अंजाम थियल आहिनि छा जो उन्हनि जो क़यामत ताईं हुकुम हलंदो त बेशक जेको ठहराउ करियो था सो अव्हां लाइ आहे। ए पैगंबर मुशरिकनि खां पुछ त उन्हनि मां केरु आहे हिन ॻाल्हि जो ज़िमेवार आहे। उन्हनि मुशरिकनि खे हिन ॻाल्हि में के शरीक आहिनि छा? जेकॾहिं सचा आहिनि त जुगाइनि त पंहिंजे शरीकनि खे मदद लाइ आणीनि। जंहिं ॾींहुं पटीअ जी तजल्ली थींदी ऐं उन्हनि खे सजदे ॾांहुं सॾिबो पोइ न करे सघंदा। उन्हनि जूं अखियूं झुकियूं हूंदियूं ऐं खेनि खुआरी वठी वेंदी। बेशक उन्हनि खे सजदे ॾांहुं सॾिबो हो, हालांकि उहे चङा भला बि हुआ। पोइ ए पैगंबर मूंखे ऐं उन्हीअ खे जो हिन क़ुरान जी ॻाल्हि खे कूड़ो पाईंदो आहे छॾे ॾे। असीं उन्हनि खे दर्जे बदर्जे उतां दोज़ख में छिकींदासूं जितां उहे न ॼणंदा। उन्हनि खे मोहलत ॾियां थो, बेशक मुंहिंजी रिथ पकी आहे। उन्हनि खां कोजूरो घुरंदो आहीं छा जंहिं करे उन चटीअ खां ॻोरोबार आहिनि? या उन्हनि वटि को ॻुझ जो इल्मु आहे छा जो उहे लिखंदा आहिनि? पोइ तूं पंहिंजे पालणहार जे हुकुम अचण ताईं सब्र कर ऐं मच्छीअ वारे यूनुस वांगुरु न हुज जॾहिं दाह कयईं ऐं उहो ॾुख में भरिजी वियो हो। जेकॾहिं खेसि संदसि पालणहार जे तरफ़ां रहमत न पहुचे हा त ज़रूरु सुञ में उछलियो वञे हा ऐं उहो बुछड़े हाल में हुजे हा। पोइ संदसि पालणहार खेसि नवाज़ियो ऐं सालिहनि मां कयाईं। ऐं बेशक काफ़िर जॾहिं क़ुरान ॿुधंदा आहिनि तॾहिं तोखे पंहिंजनि तिखियुनि अखियुनि सां थेहणण ते आहिनि ऐं चवंदा आहिनि त बेशक हीउ पैगंबर चरियो आहे ऐं हक़ीक़त में हीउ क़ुरान त जहाननि लाइ नसीहत आहे।